एक खबर है गुल्लू कीअं तो भाई मुकाबला कीअं थिया साहब तो वारो पठो ते सफ़ा पट्टा ॾेई भॼी वियो हई वाह वाह सही बाक़ी सोढी पहलवान त अहिड़ी थी चमाट हणे साहब मूंखे त इहा पहलवान घटि ऐं मास्तरियाणी वधीक थी लॻे मिड़ई मश्करनि खे विंदुर त ॾिनीसीं न हाणे सभु ख़ुशि वेठा आहिनि पर साहब टोनीअ सुठो न कयो अलूअ सां मुक़ाबिलो करे आ हुनखे जुलाब ॾेई सुठो कमु न कई हाणे अलू वीचारो अचे थो झंग में पट्टा ठाहींदो छो छो इहो वरी किसो कीअं आहे मूंखे त ख़बर ई कान्हे अल्लाह अई बा साहब हेॾी वॾी ॻाल्हि थी वई आहे तव्हांखे ख़बर ई न आहे मूंखे कीअं ख़बर पवंदी मस्जिद जे लाउड में अञा ऐलान ई कोन थियो आहे न का अख़बार में ख़बर आई आहे सेठ धनु धोबी साहब जॾहिं टोनीअ खे ख़बर पई न त मुंहिंजो अलूअ सां मुक़ाबिलो आहे त हुन वञी भॼी अलूअ खे सलाह ॾिनी त यार चणनि में वॾी ताक़त अथई पोइ ख़बर अथई टोनीअ छा कयो चणनि में जमाल घोट प्यारे छॾियाईंसि पोइ त साईं अॼु ॾींहं ताईं इहो अलू वीचारो कमंद में धप कयूं वेठो इहा त चीटिंग आहे न चीटिंग न इहो टॾो आहे ठगी आहे क्राइम आहे टोनीअ जी इहा ग़लती माफ़ करण जोगी आहे ई कोन गोतार तव्हांजो अंदरूनी मामलनि में छा वञे घरू जहिड़ा आहिनि बाबा सहुरो ॼाणे त नाठी ॼाणे तव्हांजो छा वञे भला तोखे इहा ख़बर कंहिं ॾिनी साहब इहा ख़बर मूंखे ईदन ऐं जुमन वारनि ॾिनी चयाऊं त गूंगे जे होटल ते इन ॻाल्हि जा वॾा वॾा बहस पिया थियनि गुलू तो वटि त हजमन खां बि वधीक ख़बरूं आहिनि अञा त मां तोखे ॿी ख़बर ॿुधाई न आहे उहा वरी कहिड़ी चणनि जे हड़ताल वारी इहा मूंखे ख़बर आहे तूं हाणे वञी चांहि ठाहे ॾाढी थकावट आहे हा खणी थो अचां इहो चांहि कड़क हुजे न कड़क साहब कॾहिं कॾहिं तव्हां मिठी घणी बि पीअंदा आहियो न हाणे मूंखे नथी वणे हाणे कड़क रुगो कड़क माना मिठी घटि हुजे हा भला मलाई विझांसि विझेसि भली मलाई कहिड़ी विझांसि बतारो ओ गाय खीर वारी या माए खीर वारी माए वारी मायो असां वटि कोन्हे साहब मायो माना मेह जो खीर अच्छा मां वरी अलाए छाजो सम्झो सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।